इजाज़तनामो ॾिनो आहे पर कुझु 1.5 कलाक लाइ हुननि ॾिनो ऐं असांजो वक़्तु वधीक असां हुननि जो वरितो आहे ऐं हिन हाल जो मालिक बि बार बार बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾो नाम अलाह जो, जिए सिंध, जिए सिंधी ॿोली। हैदराबाद में बतूल शादी हाल में सिंधी अदबी संगत मरकज़ जो सिंध काउंसिल जो इजलास शुरू थे पियो। मां समूरी सिंध जे बाशऊर दोस्तन के जेके सिंधी अदबी संगत सां वाबस्ता आहिनि, लेखक आहिनि, अदीब आहिनि, तख़लीकार आहिनि या बाशऊर धुरियूं समाजी तंज़ीमूं ऐं सियासी तंज़ीमूं आहिनि, मां उन्हनि दोस्तनि खे अॼु ॿुधाइणु चाहियां थो त सिंधी अदबी संगत 70 साल जेका मरकज़ी तारीख़ रखे थी, उहा हिकु तमामु वॾी अहमियत रखे थी। सिंधी अदबी संगत एक वॾी तंज़ीम आहे, उहा सिंध काउंसिल रखे थी, सिंध जे अंदरि केतिरियूं शाखूं रखे थी। उन जो रिकॉर्ड अॼु तव्हांजे साम्हूं पेश कयूं था। सिंधी अदबी संगत जो मरकज़ी काउंसिल जो इजलास हींअर शुरू थियण वारो आहे। मां समूरी सिंध खे इहो लाइव इजलास ॾेखारींदुसि। इहो इन लाइ बि ज़रूरी आहे त सिंधी अदबी संगत लाइ सिंध में तासुर जुड़ियल आहे त हिते सिंधी अदबी संगत खे विरायो वियो आहे। जन सिंधी अदबी संगत खे विरायो आहे। उहे ॻुझ ॻोह में उहे पंहिंजूं कार्रवायूं कनि था, उहे बिना मुक़ाबले जूं दावाऊं कनि था। उन्हनि वटि तंज़ीमी तौर ते, आइनी तौर ते, मंशूरी तौर ते को बि रिकॉर्ड मौजूदु न आहे। पर अॼु मां सिंध जा अदीब ऐं लेखक ऐं हीअ काउंसिल जो इजलास तव्हांखे ॾेखारींदुमि, उन्हनि जूं सयूं ॾेखारींदुसि। ऐं हिन हाल में हींअर सिंध काउंसिल जो इजलास शुरू थी चुको आहे। मां हीअ मंज़र अवां जे आॾो पेश कयां थो जीअं अॼोकी हीअ गॾिजाणी असुली ऐं जेका गोबिंद माली सिंधी अदबी संगत ठाही ऐं हिन सिंध जे इदारनि खे बि मां हिन लाइव ट्रांसमिशन ज़रिए मदऊ कयां थो त अवां सभु पंहिंजे ज़हन मां इहा ॻाल्हि कढी छॾियो त का सिंधी अदबी संगत जन इहो मामिलो उथारियो आहे, उहे पाण उहे ग़लति माण्हू आहिनि। सिंध जे मोतबर तंज़ीम खे उहे हाईजेक कंदड़ ऐं उनजो नालो इस्तेमालु कंदड़ आहिनि। उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जो रिकॉर्ड न आहे, छाकाणि त उन्हनि बिना मुक़ाबले ऐलान कया आहिनि। ऐं हाणे मां तव्हांखे असुलोकी जेका सिंधी अदबी संगत आहे उनजो समूरो रिकॉर्ड बि ॾेखारींदुसि ऐं सिंध काउंसिल जो इजलास आहे, उनखां पोइ सिंधी अदबी संगत जी मरकज़ी इलेक्शन थींदी, उहा बि तव्हांखे लाइव ॾेखारींदासीं। हींअर मां समूरे हाल जूं रिकॉर्ड जूं ऐं जेको सिंधी अदबी संगत जो सिंध काउंसिल जो इजलास आहे, जंहिंमें अलाए केतिरनि शाखुनि मां तव्हांखे वरी ॿुधाए छॾियां थो त 110 शाखुनि अंदाज़ो आहे त उन शाखुनि शिरकत कई आहे ऐं इहा असांजे कोरम खां बि वधीक आहे। इन लाइ मां उहो रिकॉर्ड तव्हांखे ॾाढो पेश कंदुसि। सॼी सिंध जे दोस्तनि खे मां हीअ दावत ॾियां थो त तव्हां हीअ लाइव इजलास ॾिसो, जेका सिंधी अदबी संगत जेका हक़ीक़ी सिंधी अदबी संगत तख़लीकारनि जी आहे ऐं जिन में 2 पैनलनि सां गॾोगॾु आज़ादु उमेदवार बि अॼोके हिन में इलेक्शन में हिसो वठंदा आहे। सिंध काउंसिल जो इजलास शुरू थी चुको आहे। तव्हांखे मोर न तुंहिंजो मट धरतीअ ते को देसरा अभरा सबरा देह जा परदेहीअ ते बन लाव न जिंदी लोई सदारत कंदड़ मोहतरम दोस्त नूर चाकराणी असांजो स्टेज ते पहुची चुको आहे, जंहिंजो झोल शाख सां तालुक़ु आहे। मोहतरम नूर चाकराणी सिंध जो नाले वारो अदीब आहे ऐं कंहिंखां बि ॻुझो कोन्हे। झोल शाख सिंधी अदब लाइ तमामु वॾो कमु कयो लाइ पहुची चुको आहे। ही मंज़र ॾिसो, ही दोस्त मुबसिर तौर वेठा आहिनि। मां मुबसिर दोस्तनि जी तव्हांखे लाइव ॾेखारियां थो। दोस्तो सही माना सिंधी अदबी संगत जो मोतबर तंज़ीम जंहिंजो रिकॉर्ड ही आहे। सिंध काउंसिल जो इजलास जारी आहे, जंहिंमें सेक्रेटरी जनरल सिंधी अदबी संगत कार्रवाई हलाए रहियो आहे। कंस पंहिंजे मरकज़ी बाडीअ जे हिकु ॿिए दोस्त ऐं तमामु ख़ूबसूरत शाइर, जदीद शाइर, असांजे दोस्त महबूब सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह जे काउंसलर ऐं मरकज़ी ऑडिटर साईं बख्शल बागीअ खे त पाण अचे स्टेज ते मथे विया। सिंध काउंसिल जो इजलास असां तव्हांखे मरकज़ी सिंधी अदबी संगत जे इलेक्शन जे सिलसिले में इजलास आहे। असांजो दोस्त खजांची प्रेम किन या त रस्ते में आहे
मोहतरम अयूब खोसो ऐं मरकज़ी बाडीअ जो मोहतरम बख्शल बागी स्टेज ते वेठल आहिनि। यहाँ पहुंचण वारा आहिनि त उन्हनि जो जॾहिं काफ़िलो आहे, पर जीअं त टाइम ते जी किलत आहे, टाइम क़िस्र आहे, उनजे करे असां हिन पंहिंजे खज़ानचीअ खे जी एज़ाज़ी जेका कुर्सी आहे मथे ही सेक्रेटरी ऐं काउंसलर मौजूदु आहिनि। ही दोस्त तव्हां लाइव मंज़र ॾिसो, सिंधी अदबी संगत जा तख़लीकार दोस्त जेके शाइर आहिनि, अदीब आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शाख़ुनि खां हिते आया आहिनि। ये इलेक्शन जेका थींदी, ये चूंडूं थींदियूं यकीनन उनमें उनजो ऐलान बाज़ाब्ता ऐलान इलेक्शन कमीशन ज़रूरु कंदी। हींअर मां तव्हांखे साइनूं ऐं साइंस ॾेखारियां थो जेके सिंधी अदबी संगत जूं शाख़ूं हिन सिंध काउंसिल जे मरकज़ी इजलास में पंहिंजे फ़र्ज़ु निभाइण लाइ इलेक्शन में वोट जो हिसो वठण लाइ आयूं आहिनि। ताज साहब वटि उहा असांजे जेका मालियाती रिपोर्ट आहे उहो ईंदो त के पाण ॾिजे जॉइंट सेक्रेटरी पढ़ी सघे थो, काइदे तव्हां पढ़ी सघो था। हा, तव्हां पढ़ी सघो था। ठीकु आहे, छा ख़बर आहे? संगत मरकज़ जो सिंध काउंसिल जो इजलास जारी आहे, तव्हां ॾिसी सघो था। सिंध जा सहाफ़ी, अदीब, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा दोस्त ऐं सियासतदान महसूस कनि त सिंधी अदबी संगत मरकज़ अॼु इलेक्शन करे रहियो आहे ऐं शाम ताईं हुन जा मंज़र तव्हांखे इलेक्शन जा बि ॾेखारींदासीं, पर ही सिंध काउंसिल जो इजलास आहे। आइनी तौर ते ॿियो को बि एजेंडा में का शइ न शामिल करे सघे थी, न का ओड़ी रखी वई आहे। आइन चए थो त हिन में सेक्रेटरी जनरल फ़क़ति पंहिंजी रिपोर्ट जेका आहे उहा पढ़ंदो ऐं पंहिंजे गुज़िरियल टेन्योर जी जेका मालियाती तहरीरी ऐं तंज़ीमी रिकॉर्ड ॾेखारण लाइ वञी रहियो आहियां। कंहिं काउंसलर जन सयूं कयूं आहिनि ऐं सिंध खे उनजो मंज़र ॾेखारिजे जेके काउंसलर संगत के पांजो मरकज़ समझन था ऐं सिंधी अदबी संगत जे आइन ऐं मंशूर खे उन्हनि फॉलो कंदे अॼु हिते शिरकत कई आहे। औरत जॉइंट सेक्रेटरी आहे, उनखे चूंडींदी जेका बिना मुक़ाबिले अची चुकी आहे। ऐं दोस्तनि जो टाइम खे बचाईंदे हाँ हींअर मां ॻाल्हायां थो, ॻाल्हि बोल। दोस्तो ही मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां जिन में 166 शाख़ुनि जे दोस्तनि शिरकत कई आहे ऐं हीउ रिकॉर्ड असां सिंधी अदबी संगत जो सिंधी अदबी संगत जा मौजूद काउंसलरों, मुख़्तलिफ़ शाख़ुनि जा सेक्रेटरी ऐं काउंसलरों ही हाज़िरी आहे हिन इजलास जा सिंध जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि सिंध संगत जा मरकज़ी उहिदेदारो सिंध सलामत साहब लाइव मंज़र ॾेखारे रहियो आहियां त सिंधी अदबी संगत जेका पंहिंजी साख क़ाइमु रखे थी, जंहिंजो रिकॉर्ड आहे उन सिंधी अदबी संगत ॾे इदारनि जो ध्यानु छिकाइणु चाहियूं था ऐं आइनी इदारनि जन जा आइनी ऐं मंशूरी हक़ आहिनि। पर जॾहिं ही सेक्रेटरी ऐं काउंसलर आहिनि जन हिन वक़्त ताईं ज़ात खे वधीक तरजीह ॾिनी आहे। ही रिकॉर्ड तौर तव्हांखे सॼी सिंध जे तंज़ीमी शऊरी सियासी दोस्तनि खे किरदारु कमज़ोर थियो आहे। मां मंज़र बुनियादी तौर ते अदीबन ही शाइरन सेक्रेटरी ऐं काउंसलर आहिनि जन आर्टिस्टन अॼोके सिंध काउंसिल में शिरकत करे ऐं उन खां पोइ इलेक्शन जे प्रोसेस लाइ क़ाइमु कई वई हुई ऐं संगत जे सचनि सरवाणनि हमेशह संगत जे वजूद जे सलामतीअ ऐं आइनी इदारनि जे फ़ैसिलनि जो एहतराम कयो आहे। 166 शाख़ुनि जा सेक्रेटरी ऐं काउंसलर हिन रिकॉर्ड ते ॼाणो था त संगत जे 73 सेक्रेटरी जनरल में गुज़िरियल पंहिंजी रिपोर्ट पेश करे अरसो ॼाणो था त संगत जे 73 साला दौर में गुज़िरियल 3 सालनि वारो अरसो सभ खां वधीक बुहरानी ऐं भञ वारो रहियो आहे। संगत जे सेक्रेटरी जनरल जे ज़ात ते हमला करे किरदार कुशी सां गॾु खेसि कोर्टुनि में छिके संगत खे बद करण जी नाकाम कोशिश कई वई आहे। असांजे हर ॾिठल प्रोग्राम ऐं इजलास खे इख़्तिलाफ़ी बनाइण जी कोशिश कई वई आहे, पर अवां संगत जे सचनि साथियुनि जे सहकार सां उन सॼे बुहरानी अरसे खे मर्दानगीअ सां मुंहुं ॾिनो आहे। ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल रखिया ऐं कोर्टुनि जे कारवायुनि खे मुंहुं ॾिनो
ऐं संगत जे आईनी हैसियत के बरकरार रखियो। असां मुखालिफ़ धुर जे हिक साथीअ जनाब साल सां ॻाल्हियूं करे कोर्ट पारां मुक़रर कयल सालसनि जे रिपोर्टनि जे कोर्ट डबल बेंच हैदराबाद मां केस खटियो ऐं चूंडुनि कराइण लाइ तारीख़ मुक़रर कराई, पर असांजे मुखालिफ़नि उन कामयाबीअ ते वार करण लाइ वरी गैर आईनी तरीक़ा अख्तियार करण जी रवश कायम रखी। असां मरकज़ी चूंड कमेटीअ अगर पानी दोस्त को दे असां मरकज़ी चूंड कमेटी इज़्ज़त माब एडवोकेट सुलेमान दाहिरी, मोहतरम पारस हमीद ऐं मोहतरमा ज़ेब निज़ामानी ते मुश्तमिल कमेटी मुक़रर कराई। चूंडुनि जो शेड्यूल ऐं प्रोसेस मुकम्मल करायो, पर दुनिया अंदर कोरोना वायरस जी पखेड़ ऐं इंसानी जान जे अज़ीम नुक़सान जे मदे नज़र वॾी महिरबानी गैर आईनी सिंधी अदबी संगत जे सिंध काउंसिल जा ॾिसी रहिया आहियो। इंतज़ाम मुकम्मल करे वरितो ऐं अॼु संगत जूं मरकज़ी चूंडूं थी रहियूं आहिनि। उन विच में असां दोस्ताना ऐं भाराना माहौल में पैनल जोड़े चूंडुनि जे सरगर्मी शुरू कई आहे ऐं के थोरा आज़ाद उम्मीदवार बीठा आहिनि। उहो जमहूरियत जो हुस्न आहे। ज़रूर असां मां के कामयाब थींदा ऐं के हाराईंदा, पर चूंडुनि खां पोइ पैनल ख़त्म ऐं हिक सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां असां पंहिंजो सफ़र जारी रखंदासीं। दोस्तो, गुज़िरियल असां संगत जे तख़लीक़ी तहरीकी ऐं तंज़ीमी सफ़र में उहे कामयाबियूं हासिल न करे सघिया आहियूं जेके असांखे हासिल करणियूं हुयूं। कोर्टुनि जे शुनवाइनि, दोस्तनि जे इल्ज़ामनि ऐं विख ते ज़ंजीरनि हूंदे बि असां हौसलो न हारायो। असांजे अक्सर शाखुनि जो तख़लीक़ी सफ़र जारी रहियो ऐं असां बि संदन साकार सां मरकज़ी कारोबारी कमेटीअ, सिंध काउंसिल, राब्ता सेक्रेटरियुनि ऐं मरकज़ी उहिदेदारनि जा इजलास के हंगामी के वक़्त खां अॻु ऐं के वक़्त खां पोइ ज़रूरु कया ऐं पाण खे तंज़ीमी तौर एहतिसाब लाइ पेश पे कयो आहे। दोस्तो, सिंधी अदबी संगत पंहिंजे तारीख़ में कंहिं बि सियासी तंज़ीम जे मातहत ऐं ताबेदार न रही आहे, पर हर मुश्किल वक़्त में संगत सियासत जी रहनुमाई पे कई आहे। पोइ सिंधी ॿोलीअ जी क़ौमी ॿोलीअ वारी हैसियत जी बहालीअ वारी जिदोजहद हुजे, वन यूनिट जी मुखालफ़त हुजे, सिंधी ॿोलीअ जी तदरीसी हैसियत जी बहाली हुजे, MRD तहरीक खां वठी सिंध जे समूरनि ॿरंदड़नि मसइलनि, धारनि जी आबादकारी, धारनि खे शनाख़्ती कार्ड जारी करण ऐं सिंधूअ ते डेमन अॾण जी मुखालफ़त, मज़हबी इंतहा पसंदीअ ऐं सिंधी क़ौम जे अटूट सिंधी हिंदुनि सां ज़ातियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारण या क़ौमी कारकुन खे खंभे गुम करण जो मसइलो हुजे, सिंधी अदबी संगत जे मरकज़ी उहिदेदारनि ऐं शाखुनि जे सचनि कारकुन जो किरदारु अवां जे साम्हूं आहे। सिंधी अदबी संगत हिकु रखण लाइ असां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल रखिया आहिनि। सिंधी अदबी संगत खे हिकु रखण लाइ असां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल रखिया आहिनि। मजीद कीरे इजलास खां वठी ज़ुल्फ़कार सियाल सां थियल ॻाल्हियुनि दौरान असां संगत जे आइनी हदुनि खे किथे बि न ओरांबियो ऐं इदारनि जे फ़ैसिलनि खे मान ॾिनो ऐं कंप्रोमाइज़ ऐं सौदेबाज़ीअ जो शिकार न थियासीं। असांजे दौर जे कारकर्दगी असां वक़्त बि वक़्तु बयानु कंदा रहिया आहियूं। असां उन्हनि सभिनी तख़लीकारनि जे गैर आइनी क़दमनि सां बंदि कयल शाखुनि खे इदारनि जे अक्सरियती राय सां बहाल कयो। जॾहिं मूं सां 6 अगस्त 2017 चूंड जी आयल साथीन आइन खां मथां क़दम खणी संगत खे विरहाइण वारी साज़िश में हिसो वरितो
त हिन ई इदारे वसीले असां संदन पुष्ट पनाही कंदड़नि जी मेंबरशिप ख़त्म करे हिन ई इदारे ज़रिए ज़मीनी चूंडूं कराए पंहिंजा साथी अयूब खोसो, प्रेम प्रतापी ऐं बख्शल बागी ऐं ॿिया ज़िली राब्ता सेक्रेटरी चूंडाए जमहूरी रवायतुनि ऐं इदारनि जे फ़ैसिलनि खे मान ॾिनो। अहिड़ा फ़ैसिला संगत जे शनाख़्त जे अक्सरती अपील ते कया विया। असांजे मुखालिफ़नि 3 भेरा गैर क़ानूनी तौर उहिदेदार थापिया, कंहिं वक़्तु थापियुनि पिया, कॾहिं सेक्रेटरी लहनि पिया, केॾी महिल मूंखे सेक्रेटरी मञी पिया वञनि, कंहिं महिल हिकिड़ा पिया मञनि त कंहिं महिल हिकिड़ो मञे पियो, वरी लही पियो अचे, वरी चए थो वरी नथो मञे, हाणे वरी ॿिया नथा मञनि, इहो किथो हलंदो रहियो। असांजे मुखालिफ़नि 3 भेरा क़ानूनी तौर उहिदेदार थापिया, पर अवां साथियुनि उन्हनि गैर आइनी फ़ैसिलनि खे क़बूल न कयो ऐं संगत जे असली हैसियत खे बहाल रखियो। असां सखर हैदराबाद जे कोर्टुनि में अवां जे साथ सां कामयाबियूं हासिल करे संगत के टुकड़ा थियण खां बचाइण जो आइनी हक़ हासिल कयो ऐं उन जे नतीजे में अॼोकियूं चूंडूं थी रहियूं आहिनि। असां केतिरनि नयनि तख़लीक़ात शाखुनि जा आइन मूजिब पहिरीं कचा ऐं पोइ पका इलाक़ बहाल कया ऐं हिननि चूंडुनि में जेके दोस्त अक्सरियत सां चूंडजी ईंदा उहो उन्हनि जो फ़र्ज़ु हूंदो। असां केतिरनि नयनि तख़लीक़ात शाखुनि जा आइन मूजिब पहिरीं कचा ऐं पोइ पका इलाक़ बहाल कया ऐं हिननि चूंडुनि में जेके दोस्त अक्सरियत सां चूंडजी ईंदा उहो उन्हनि जो फ़र्ज़ु हूंदो त संगत मां भर्ती सिस्टम ऐं यारी बाशीअ ते क़ाइमु कयल वोटर शाखुनि जूं आइनी तरह उन्हनि जो ख़ात्मो करे संगत खे निज अदीबनि जी तंज़ीम बनाइण तरफ़ क़दम खणनि। सिंधी अदबी संगत मरकज़ ऐं शाखुनि हमेशह पंहिंजनि मौसलनि खे यादि कयो आहे। उन ॾस में साईं मोहम्मद इब्राहिम जोए जी सालगिरह ऐं वफ़ात वक़्तु गॾिजाणियूं साईं अब्दुल हकीम अरशद, मीर मोहम्मद पीरज़ादे, अयूब उमराणीअ, सोज़ हालाईअ, नसीम खरल, गुलाम मोहम्मद गिरामीअ, ॿियनि सिंध दोस्तनि अदीबनि जे यादि में मेड़ा का कोठाइण मरकज़ पारां संगत जे अॻूणे सेक्रेटरी जनरल रशीद भट्टीअ जी 30वीं वरसी मल्हाइण जहिड़ा अहम प्रोग्राम कराया। सिंध एक्शन कमेटीअ जे सॾ ॾेई सिंधी ॿोलीअ जे बहालीअ धारनि खे शनाख़्ती कार्ड जारी न करण ऐं गुम थियल सियासी कारकुननि जे आज़ादीअ लाइ एहतजाजनि में मरकज़ ऐं शाखुनि जे नुमाइंदनि शिरकत कई ऐं उन ॾस में असांजे साथीअ ताजोए, बख्शल बागीअ ऐं असांजे ॿियनि अनेक शाखुनि जे सेक्रेटरी काउंसलर असांजे मरकज़ी अॻूणनि उहिदेदारनि कराचीअ जे साथियुनि जो किरदारु विसारण जोॻो न आहे। सेक्रेटरी जनरल ऐं ॿिया उहिदेदार मुख़्तलिफ़ शाखुनि जे अदबी प्रोग्रामनि, किताबनि जे मुहरतुनि, रिहानियुनि में शरीक थींदा रहिया। बहरकीअ में अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार पारां आर्टिकल 6 ख़िलाफ़ पाणीअ जे मसइले ते धरणे में मरकज़ी उहिदेदारनि शिरकत कई। सिंधी अदबी संगत कंबर ऐं पनो आकल जे कुल सिंध मुशाइरनि जी सेक्रेटरी जनरल सदारत कई। तारीख़ में पहिरियों भेरो 3 रोज़ा अब्दुल करीम गदाई फेस्टिवल ठुल में सॼे मरकज़ी क़यादत शरीक थी। सिंध संगत मरकज़ पारां सरहद शहर में कुल सिंध शेख अयाज़ मुशाइरो करायो वियो। नौशरो फिरोज़ में जी मां शुरुआत में दोस्तों सिंध जा सजणो भाषा शख्सियतों तव्हांखे ॿुधायो सिंध काउंसिल जो इजलास जारी आहे ऐं 166 शाखुनि सिंधी अदबी संगत मरकज़ ते एतमाद कयो आहे। हींअर हुन जा सेक्रेटरी ऐं काउंसलर हिन हाल में मौजूदु आहिनि। हीउ सिंध काउंसिल जो इजलास जीअं पूरो थींदो त अव्हांखे असां सिंधी अदबी संगत जे मरकज़ी चूंडुनि जो मंज़र बि ॾेखारींदासीं। तेसिताईं अलाह ने